क़ौमी असेंबली सुप्रीम कोर्ट जे 3 रुकनी बेंच जो फ़ैसिलो रद्द करण वारो ठाराव मंज़ूर करे वरितो आहे। ठाराव में चयो वियो आहे त पार्लियामेंट 3 रुकनी अक़लियती बेंच जे फ़ैसिले खे रद्द करे थी। ऐवान सियासी मामलनि ते मुदाख़लत ते ॻणती जो इज़हार करे थो। क़ौमी असेंबली जे इजलास दौरान MNA ख़ालिद मंगसी पंजाब में चूंडूं करण बाबति सुप्रीम कोर्ट जे 3 रुकनी बेंच जो फ़ैसिलो रद्द करण वारो ठाराव पेश कयो, जेको ऐवान अक्सरियत राय सां मंज़ूर करे वरितो आहे। ठाराव में चयो वियो आहे त ऐवान सुप्रीम कोर्ट जे 4 जजनि जी अक्सरियती फ़ैसिले खे तस्लीम कंदे इन ते अमल या अदलिया खां सियासी मामलनि में मुदाख़लत खां पासो करण जो मुतालबो कयो आहे। पास कयल ठाराव में चयो वियो आहे त मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां फुल कोर्ट जो मुतालबो कयो वियो, पर इन खे मंज़ूर न कयो वियो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131096। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।